मोहतरम अजीज दोस्तों, मुसलमान भाइरों, अकीदे तौहीद जड़े इंतहाई अजीम उनवान ते अल्लाह ताला जे कुरान ऐं प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन जी रोशनी में नसीहतों करण जो हुक्म मिलियो है। तौहीद दीन इस्लाम जो बुनियाद है। तौहीद के जैसा इंसान सही माना में न समझंदो ऐं पंहिंजे अकीदे जी जेस ताईं इस्लाह न कंदो तेस ताईं उन इंसान जो को बि अमल, का बि नेकी अल्लाह ताला जे बारगाह में काबिल कबूल न आहे। जमात अहले हदीस जे हर दीनी प्रोग्राम जो इहो इम्तियाज आहे, अलग सां हिकु खूबी है त अल्लाह जे मेहरबानी सां रब्बुल आलमीन जी हिकड़ाई के ऐं अल्लाह जे ज़ात जो हकीकी तारुफ अल्लाह जे बानन जे साम्हूं पेश करण जीअं नबियन जो मशिन ऐं मक़सद हो, अल्हम्दुलिल्लाह ई असांजो बि मक़सद हयात है। हर वो दावत, हर वो प्रोग्राम, हर वो तबलीग जो कम जंहिं तौहीद जी दावत न आहे उहो न हुजण जे बराबर है। छाकाणि त तौहीद उहा अजीम नेकी है। हालांकि तौहीद छा है त इंसान जो नज़रियो, मखलूक जी सोच, उन्हनि जे ख़ालिक ऐं मालिक जे बारे में छा हुजणु खपे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे पैदा कयो आहे, असांजो मालिक बि उहो आहे, असांजो ख़ालिक बि उहो ई आहे, असांजी जानी इबादत के लाइक़ बि उहो अल्लाह आहे, असांजे माली इबादत के लाइक़ बि सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। इहो हिकु सोच ऐं नज़रिये जो नालो आहे त बाने जो अल्लाह जे बारे में नज़रियो छा हुजणु खपे। ऐं उहा अज़ीम नेकी है जो हिन खां वॾी ॿी का बि नेकी न आहे। भले इंसान हज करे, उमरा करे, इबादतूं करे, पर सभ खां वॾी नेकी अल्लाह ताला जे ज़ात के बारे में सही अकीदो रखण, इहा तमाम वॾी नेकी है। ऐं इहा नेकी एॾी वज़नी है जो इंसान जा जेतिरा बि गुनाह हुजनि उन्हनि सभिनी गुनाहनि खां हिन नेकी जे अंदरि वज़न वधीक। अल्लाह जे प्यारे पैगंबर इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस मुस्नद अहमद में, जामे तिरमिज़ी में, सुनन इब्न माजा में मुख्तलिफ अल्फाज से मौजूद है। सुनन इब्न माजा जे रिवायत के अंदर जेके अल्फाज हैं वो इंतहाई अजीम अल्फाज है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत के दिहाड़े एक गुनाहगार के अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे साम्हूं पेश कयो वेंदो। हिन हदीस में तव्हां अंदाज़ो लगाईंदो त तौहीद केॾी वॾी नेकी है। छाकाणि त माण्हू चवंदा आहिनि, तबसरा कंदा आहिनि त हिननि जे प्रोग्राम में, हिननि जे जलसे में नेकी जी का दावत कोन एॾी वॾी तनकीद आहे, माण्हुनि जे अक़ीदे ते
आंगरियूं खई वञनि थियूं। असां चऊं था जंहिं नेकी जी दावत अहलुल हदीस दे थो पंहिंजे स्टेज तां, हिन खां वॾी नेकी न दुनिया में आहे, न वरी केरु दावत ॾेई बि सघे थो। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो युसाहु रजुलुन मिन उम्मती यौमल क़ियामा। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं पूरी उम्मत जे साम्हूं, पूरी इंसानियत जे साम्हूं अला रुऊसिल खलाइक, तिरमिज़ी जे रिवायत अल्फाज, पूरी इंसानियत के सामू वडे आवाज सां गुनाहगार के सॼो वेंदो युसाहु रजुलन मिन उम्मती, मुंहिंजे उम्मत जे हिकु गुनाहगार खे तमाम वडे आवाज सां क़यामत जे ॾींहुं सॼो वेंदो। जॾहिं रब्बुल आलमीन जे साम्हूं ईंदो मैदान महशर में, इन्नल्लाह सयुखल्लिसु रजुलन मिन उम्मती, हदीस अल्फाज फयंसुरुल्लाहु लहू, अल्लाह रब्बुल इज्जत उन गुनाहगार जा 99 दफ्तर खोले उनजे साम्हूं रखंदो। कुल्लु सिजिल्लिन मिद्दु मिस्र मद्दिल बसर, हिकु रजिस्टर इंसान जी जेसिताईं निगाह ऐं नज़र पइजंदी एतिरो डिघो हूंदो। अहिड़ा 99 दफ्तर, 99 रजिस्टर उन गुनाहगार जा उनजे साम्हूं रखिया वेंदा। अल्लाहु अकबर, अल्लाह रहम फरमाए। इंसान जे साम्हूं हिकिड़ो रजिस्टर अहिड़ो रखियो वञे त बि परेशान थी वेंदो। मिस्र मद्दिल बसर, निगाह केसिताईं पइजंदी। ऐं ख़ासि करे मैदान महशर में, दुनिया जे अंदरि तव्हांजे नज़र जे साम्हूं बिल्डिंग अची वेंदी, वण अची वेंदो, इमारतूं अची वेंदियूं, रुकावटूं अची वेंदियूं। मैदान महशर हिकिड़ो सिधो साफ़ मैदान हूंदो जंहिंमें हेठां ई मथां ई बि कोन हूंदी, वण टण त हो ई कोन हूंदो। अंदाज़ो लॻायो वो अहिड़े मैदान में इंसान जी नज़र केसिताईं पइजी सघे थी। 99 दफ्तर उन गुनाहगार जे साम्हूं रखिया वेंदा ऐं पोइ उन खां सवाल पुछियो वेंदो अल्लाह रब्बुल इज्जत जे तरफ़ां। फरमाया तुनकिरु मिन हादा शैया, माना ॾे ख़बर हिननि गुनाहनि मां के हिकु गुनाह जो तूं इनकार करींदो। चवंदो न इलाहुल आलमीन, ही समूरा गुनाह मूं गुनाहगार कया आहिनि। रब्बुल आलमीन फरमाईंदो अज़लमत कतबती अल हाफ़िज़ून, वो गुनाह लिखण वारनि मुंहिंजे फ़रिश्तनि तोसां को ज़ुल्म त कोन कयो आहे, तोसां का ज़्यादती त कोन थी आहे। वो गुनाहगार चवंदो इलाहुल आलमीन काई ज़्यादती कोन्हे, ही समूरा गुनाह हिननि 99 दफ़्तरनि जे अंदरि लिखियल, ही सभु गुनाह मूं गुनाहगार कया आहिनि। रब्बुल आलमीन फरमाईंदो अलक उसरुन, माना ॾे ख़बर तो वटि को भला उज़र आहे। इन्हनि गुनाहनि जे करण से हिननि गुनाहनि खां बचण जो को उज़र अथई। चवंदो इलाहुल आलमीन को उज़र कोन्हे। रब्बुल आलमीन जे तरफ़ां ते तूं सवाल थींदो आइंदक हसना, ओ गुनाहगार ॿुधाए मूं रब्बुल आलमीन जे साम्हूं 99 रजिस्टर गुनाहनि जा कारा करे आयो आहे, ॾे ख़बर तो वटि का नेकी आहे। चवंदो इलाहुल आलमीन मूं वटि का नेकी कोन्हे। हदीस अल्फाज़ आहिनि हैरान थी वेंदो गुनाहगार त मूं वटि काई नेकी कोन्हे। अल्लाहु अकबर, हिननि 99 रजिस्टर गुनाहनि जा हाणे हिननि जे मुक़ाबले में मूं वटि काई नेकी कोन्हे। अल्लाह रब्बुल इज्जत जे तरफ़ां फरमायो वेंदो बाना उज़ुर वज़नक, जॾहिं तुंहिंजे नेकियुनि ऐं गुनाहनि जो वज़न थिए तॾहिं तो तराज़ू ऐं साहिमी वटि बीह रहिजा, तयार रहिजा, हाज़िर थी जा। तॾहिं जो इलाहुल आलमीन छा थिया हाज़िर करे छा करियां। ही 99 रजिस्टर हिकिड़े रजिस्टर जे हथे रिज़ा ताईं पकड़ियल, मां उन्हनि गुनाहनि खे ॾिसी हैरान थी वञा थो, परेशान थी वेंदो। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह रब्बुल इज्जत फरमाईंदो हो गुनाहगार इंदना हसना, तोखे तुंहिंजी नेकी यादि कोन्हे पर असां वटि तुंहिंजी हिकिड़ी नेकी महफूज़ आहे। उहा नेकी कहिड़ी हूंदी? इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं वज़न कयो वेंदो 99 दफ़्तर हिकिड़े साहिमी जे पलड़े में रखिया वेंदा ऐं हिकिड़े साहिमी जे पलड़े में हिकिड़ी नंढड़ी पर्ची रखी वेंदी बेताका। छा आहे जे जदीद अरबी आहे न, सऊदी अरब तां उमिरि ते वेंदो न, बेताका चइबो मोबाइल जे सिम खे। मोबाइल जे अंदरि सिम केतिरी हूंदी आहे? अॻे सिम बि कुझु वॾी हूंदी हुई, हाणे टच मोबाइल जे करे उहा सिम बि नंढी थी वई आहे। नंढड़ी सिम बेताका नंढड़ी पर्ची हिकिड़ी रखी वेंदी। मूंखे ॿुधायो हिकिड़ो पलड़ो जंहिंमें 99 रजिस्टर पियल हुजनि ऐं ॿिए पलड़े में हिकिड़ी पर्ची, उहा बि नंढड़ी मोबाइल जे अंदरि लॻण वारी सिम जहिड़ी। अंदाज़न
अल्लाह अकबर वो बानो जो इलाहुल आलमीन मा हादिहि सिजल्लात मिन हादिहिल बिताका मा हादिहिल बिताका मिन हादिहि सिजल्लात हिनन रजिस्टर के मुकाबले में ये पर्ची छा कंदी अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो पर जरे वजन थींदो तने 99 रजिस्टर में नारो पढ़ो मथे गजी विंदो ऐ पर्ची वारो पढ़ो गरो हुंदो वो पासो गरो हुंदो वो हेठ भी विंदो अल्लाह अकबर पर्ची खोली विंदी पर्ची में लिखियल हूंदो आओ गवाही ॾियां थो त अल्लाह खां सवाइ केर बि इबादत के लाइक़ कोन्हे इहो तौहीद इहो छा आहे तौहीद आहे ऐं इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन हदीस के अंदर पाण फरमायो ला यसमनु मा इस्मिल्लाह शैउन तो अल्लाह जे नाले खां कहिड़ी शइ ॻरी थी सघे थी अल्लाह जे नाले खां का शइ ॻरी थी सघे थी मुझे बुधायो को जो रब जो नालो एडो ताकतवर हुजे जो 99 रजिस्टर गुनाह हुंदा उन्हनि खां अल्लाह जो नालो गरो थिए तो अल्लाह जी ज़ात केॾी ताकतवर हूंदी गौर करे हिन हदीस ते अल्लाह अकबर मुशरिक अल्लाह के कमजोर समझे तो मुशरिक अल्लाह के ज़ात के बारे में बदगुमानियों करे तो मुशरिक अल्लाह के बारे में गलत सोच रखे तो अल्लाह के रसूल फरमायो जे रब जो नालो एडो गरो आहे अल्लाह अकबर जो 99 रजिस्टर का अल्लाह जो नालो गरो आहे उन रब जी ज़ात केॾी ताकतवर हूंदी इन जे करे कुरान फरमायो फरमायो मन युमिन बिल्लाहि व यकफुर मन युमिन बिल्लाह जे अल्लाह जे ज़ात ते ईमान आंदो ऐं तागूत जो इनकार कयो फक़द इस्तमसक बिल उर्वतिल वुस्क़ा उन मजबूत करे खे पकड़े वरतो आहे मजबूत पनाहगाह जे अंदर हलियो वियो आहे मुवहिद जी पनाहगाह एॾी मजबूत आहे जेका इंतिहाई मजबूत आहे अल्लाह जे ज़ात खां वधीक को ताकतवर कोन्हे ऐं मुशरिक जो हाल छा आहे कुरान करीम फरमायो त बैतुल अनकबूत ये कोरियरे जो घर हूंदो आहे हिन वीचारे जी पनाहगाह अहिड़ी आहे एॾी कमज़ोर पनाहगाह आहे जंहिंखे पुकारे थो उहो हिन जो मोहताज हो वफ़ात कई अखियूं बंदि करण में हिन जो मोहताज पेरनि जूं आङुरियूं ॿधण में हिन जो मोहताज हथ सिधा करण में हिन जो मोहताज गुस्ल ॾियण में हिन जो मोहताज कफन ॾियण में हिन जो मोहताज खट ते सुम्हारण में हिन जो मोहताज पंहिंजे घर खां खणी कब्र ताईं पहचान में पिण जो मोहताज पंहिंजे खटोरे तां कब्र में लाहिण में पिण जो मोहताज मथां मिटी विझण में पिण जो मोहताज हाणे जॾहिं ज़मीन में दफ़न थी चुको तॾहिं जॾो ही मुश्किल कुशा आहे अल्लाह जो क़ुरान तो फरमायो हुनखे ते पुकारी जेको इंतिहाई कमज़ोर आहे ऐं जेको हेॾो वॾो ताक़तवर रब आहे जंहिंजो नालो हेॾो ताक़तवर आहे अल्लाह जा बाना उन रब्बुल आलमीन सां पंहिंजे ताल्लुक़ खे कमज़ोर करे थो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए दुनिया जा इंसान जे रब खे पंहिंजी पनाहगाह बनायो उनजी पनाहगाह मज़बूत आहे उनजो जेको छाहे ताक़तवर रब सां ताल्लुक़ आहे अल्लाहु अकबर मुस्लमानो ज़रा गौर करियो तौहीद केॾी वॾी नेकी आहे केॾी वॾी नेकी आहे क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो मुशरिकीन मक्का के फख्र होगा फी बैतुल्लाह की आबाद करियो था हाजिर के पानी पियारियो था केॾी वॾी नेकी आहे जॾहिं बैतुल्लाह मक्को अल्लाह अकबर काफ़िरनि जे कंट्रोल में हो रब्बुल आलमीन फरमायो मा कान लिल मुशरिकीन अन यअमुरु मसाजिद अल्लाह शाहिदीन अला अनफुसिहिम बिल कुफ्र वही तो पंहिंजो पाण ते कुफ्र जा शाहिद आहे हिननि जेके किथे जुगाए थो ॾेई अल्लाह जे घर खे आबाद करे सघनि वअन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मा अल्लाह आदा मस्जिद अल्लाह जे लाइ हूंदियूं आहिनि अल्लाह सां गॾु कंहिंखे बि न पुकारियो मके जा मुशरिक बैतुल्लाह में 360 फुट रखी को हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे नाले को हज़रत इब्राहिम जे नाले ते मुख़्तलिफ़ नेक इंसाननि जे नाले ते पुत्र की इबादत कनि था बैतुल्लाह में नमाज़ूं पढ़नि था अल्लाह उन्हनि जे नमाज़नि जो इनकार करे थो बैतुल्लाह खे आबाद कनि था अल्लाह उन्हनि जे नेकियुनि जो इनकार करे थो रब्बुल आलमीन फरमायो मा कान लिल मुशरिकीन अन यअमुरु मसाजिद अल्लाह शाहिदीन अला अनफुसिहिम बिल कुफ्र उलाइका हबितत अमालुहुम इन्हनि
इन जो त नेकियों तबाह थी वई शिरक जे करे, इन जो ये नेकियों नाकाम थी वई वाली शिरक जे करे। कि कुरान में फरमायो सानी सूरत में अजाल तुम शिकायत अल हज व इमारत अल मस्जिद अल हराम कमन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर। ओ मुशरिक तो समझी तो दा अल्लाह के घर बैतुल्लाह के तामीर करने वालो, हज के पानी पियण वालो, या तो ये देखियो अकेले अल्लाह के ईमान आने के बराबर कोने। छा साबित हो तौहीद बैतुल्लाह के तामीर का वरी नेकी है, तौहीद हज की खिदमत करण का वरी नेकी है, तौहीद दुनिया के सबने गुनाह का करी नेकी है। मुसलमानों तौहीद को इख्तियार करो, अकेले अल्लाह के ईमान आयो। रब्बुल आलमीन कुरान करीम में तौहीद जो आसान अंदाज में समझायो है, तो आसान अंदाज में जेकर तव्हां गौर विचार कंदो तो यकीनन तव्हांजे अकीदे जी इस्लाह थींदी। कुरान करीम में सूरह हज जे आखिरी रुकू में रब्बुल आलमीन छा फरमायो, फरमाया अय्युहन नास ज़ुरब मसलन फस्तमिऊ लह। ओ दुनिया जे इंसानो तव्हांजे साम्हूं हिकड़ो मिसाल था बयान कयूं। केर तो बयान करे अल्लाह रब्बुल इज्जत। कन लगाए इन मिसाल के ॿुधजो। ॻाल्हि बज़ाहिर तमाम आसान है, बज़ाहिर नंढी ॻाल्हि आहे, पर अल्लाह जो तौहीद समझण जे लाइ काफ़ी है। या अय्युहन नास ज़ुरिब मसलन फस्तमिऊ लह इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबन वलौ इस्तमऊ लह। ओ दुनिया जा इंसानो जिनके तव्हां अल्लाह का सवाइ पुकारे था, तव्हां जो है बिगड़ी बनाइण वारा आहिनि, तव्हां जो है धियूं ॾियण वारा आहिनि, तव्हां जो है पुट ॾियण वारा आहिनि, तव्हां जो तुंहिंजे बारे में नज़रियो आहे बीमारियूं टाइण वारा आहिनि, रोज़ी में बरकतूं हुजण वारा आहिनि। रब्बुल आलमीन फरमाए थो इन्नल्लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा। ये त हिकड़ी मख पैदा करण जी भी ताकत कोन था रखनि। वलौ इज्तमऊ लह, इहो अल्लाह जो चैलेंज के हिक आस्ताने वारे के कोने। रब्बुल आलमीन फरमाए थो पूरी दुनिया जे आस्ताननि वारा गद्दी नशीन मुजावर अंदर मदफून ॿाहिरि वेठल सभिनी खे चैलेंज आहे, तव्हां हिकड़ी मख पैदा करे ॾेखारियो। वई यसलुहुम ज़िबाबु शैअन ला यस्तनक़िज़ूहु मिनहु। ओ मख पैदा करण तव्हां शायदि सम्झो त मख हिकड़ी मखलूक आहे, या त अल्लाह तो ठाहे सघे। रब्बुल आलमीन फरमाए कोई न अल्लाह जे ठाहियल मख खां मुंह में आयल को नंढड़ो मिठाई जो दाणो खसे ॾेखारियो। पूरी दुनिया जा मुश्किल कुशा, पूरी दुनिया जा हथ ठाहिया महबूब गॾु थी पवनि, हिन मख खां जेको आहे सो मुंह में आयल का शइ खसे कोन था सघनि। रब्बुल आलमीन अॻियां छा फरमाए, वमा क़दरुल्लाह हक़ क़द्रिही इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़। रब फरमाए ज़ौफ़ तालिब वल मतलूब, घुरण वारो भी कमज़ोर, ॾियण वारो भी कमज़ोर। अल्लाहु अकबर। जेको मख न ठाहे सघे, मख खां का शइ खसे न सघे, तव्हां उनखे उन अल्लाह जे बराबर कयो आहे। वमा क़दरुल्लाह हक़ क़द्रिही इन्नल्लाह लक़वियुन अज़ीज़। जेको रब्बुल आलमीन इंतहाई ताक़तवर रब आहे, उन ताक़तवर रब जे बराबर तव्हां हिन जेको आहे छा आहे कमज़ोर खे कयो आहे, जेको मख को पैदा करे कोन थो सघे। हालांकि इन कमज़ोर खे तूं पंहिंजे बराबर बि दुनिया में करण जे लाइ तयार कोन आहीं। अल्लाह जे बराबर तो थियो, पंहिंजे बराबर करण जे लाइ बि तयार कोन्हे। सूरह नाहल पढ़, अल्लाह रब्बुल इज्जत कुरान करीम में छा फरमायो, फरमायो अल्लाहु फज़्ज़ल बअदकुम अला बअदिन फ़ी रिज़्क़ फमल्लज़ीन फ़ुज़्ज़िलू बिराद्दि रिज़्क़िहिम अला मा मलकत अयमानुहुम फहुम फ़ीहि सवाअ अफ़बिनिअमतिल्लाहि यजहदून। तो फरमायो दुनिया जा इंसानो, तव्हां वटि दुनिया जे अंदर कंहिंखे अल्लाह माल घणा ॾिना आहिनि, कंहिं वटि घटि आहिनि, को ज़मींदार आहे, को हारी आहे, को सेठ आहे, केरु मुलाज़िम आहे। अल्लाहु फज़्ज़ल बअदकुम अला बअदिन फ़ी रिज़्क़ फमल्लज़ीन फ़ुज़्ज़िलू बिराद्दि रिज़्क़िहिम अला मा मलकत अयमानुहुम फहुम फ़ीहि सवाअ। तो जिनके अल्लाह माल वधीक ॾिनो आहे, तव्हां मां को माण्हू इन ॻाल्हि खे पसंदि करे थो त हुन पंहिंजे माल मां अधु पाण खां हेठि दर्जे वारे माण्हू खे ॾेई उनखे पंहिंजे बराबर करे। तव्हां मां केरु इन ॻाल्हि खे पसंदि करे थो? को ज़मींदार ॻाल्हि पसंदि कंदो त मुंहिंजी 100 एकड़ ज़मीन आहे, इन मां 50 एकड़ फलाणे हारी खे ॾियासीं, ॿई इंसान आहियूं, हिकु जहिड़ा आहियूं, बराबर थियूं। पाण जहिड़े इंसान खे पंहिंजे बराबर करण जे लाइ तयार आहियो, पोइ मखलूक के खालिक के बराबर कीअं था कयो? अल्लाह के बराबर हिन मखलूक जो के अल्लाह के बराबर कीअं था कयो? हालांकि तव्हां त पैसे में भले घटि वधि हुजो, पर बहैसियत इंसान तो वरी भी बराबर आहियो। तॾहिं बि जिन्स जे एतबार सां बराबर आहियो।
पाण जहिड़े इंसान जी बराबरी बर्दाश्त कोन था करियो तो रब्बुल आलमीन अल्लाह अकबर मखलूक के पंहिंजे बराबर बर्दाश्त कंदो करे बना मुशरिक मखलूक के अल्लाह जे बराबर बेकर मिसाल ॾिसो तव्हां आसान ॻाल्हियूं अल्लाह अकबर इन्हनि सां तौहीद अल्लाह तव्हांखे सम्झाईंदो इंशाअल्लाह घरवारी है इंसान निकाह करे निकाह खां पोइ उन औरत जो चाहे ख़ास हक़ जेको आहे उहो उनजे मुड़ुस जे लाइ छा उहो मुड़ुस बर्दाश्त कंदो त इन हक़ में मूंसां ॿियो बराबर जो शरीक थिए चाहींदो को गैरत मतलब चाहींदो ऐं यादि रखो जॾहिं तौहीद इंसान जे दिलि मां निकिरी वञे तॾहिं गॾोगॾु गैरत बि निकिरी वेंदी इहा यकीनी ॻाल्हि अथव जॾहिं तौहीद इंसान जे दिलि मां निकिरी वञे तॾहिं गैरत बि निकिरी वेंदी आहे तूं पंहिंजे घरवारी जे ख़ासि हक़ में अल्लाह अकबर ॿिए कंहिंखे पाण सां बर्दाश्त कोन थो करी उहे छा अल्लाह जे बराबर इबादत वारे हक़ में केरु थी सघे थो अल्लाह जे बराबर थी सघे थो तूं पंहिंजे घरवारी खे पंहिंजे औलाद खे पंहिंजे बच्चनि खे चवींदो त तव्हांजी जेका ज़रूरत हुजे आउं पूरी कंदुसि दुनियावी लिहाज़ सां घरेलू लिहाज़ सां तव्हांखे कंहिं बि पाड़े वारे वटि वञणो न आहे उन खां सुवाल कोन्हे करणो उन खां घुरणो कोन्हे ऐं तव्हां उन्हनि जी हर ज़रूरत पूरी बि करियो पोइ तव्हांखे ख़बर पए तव्हांजी घरवारी पाड़े में पिने पई तव्हांखे कावड़ ईंदी कोन ईंदी तव्हांजो पुटु जंहिंखे तव्हां सुबुह जो ख़र्ची ॾियो शाम जो ख़र्ची ॾियो गाॾी वठी ॾियो ज़रूरतूं पूरियूं करियो तालीमी ज़रूरतूं पूरियूं करियो वरी ख़बर पए त तव्हां वारो पुटु बाज़ार में दुकाननि तां पिने पियो तव्हांखे गैरत ईंदी कोन ईंदी छो थी गैरत अचे तव्हांखे तव्हां जहिड़े इंसान खां घुरे थो तव्हांखे कावड़ अचे थी ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात रब फरमाए थो बाना तुंहिंजी जेका ज़रूरत हुजे जॾहिं सवाल करी ऐं अल्लाह तोखे ॾींदुसि पोइ जॾहिं इंसान उन रब खे छॾे मखलूक खां घुरे थो अल्लाह खे बि गैरत थी अल्लाह जे ज़ात खे गैरत थी अचे रब्बुल आलमीन मिसाल ॾेई तव्हां असांखे तौहीद सम्झायो आहे फरमाई ज़रबल्लाहु मसलन रजुलन फीहि शुरकाउ मुतशाकिसून व रजुलन सलमन लिरजुलिन हल यस्तवियानि मसला रब जो कुरान तो फरमाए दुनिया जा इंसान तव्हां खां त पुछो कुरान जे अल्फाज़ में फैसलो तव्हां जी अदालत में आहे जवाब तव्हां खे ॾियणो आहे दुनिया में हिकिड़ो मुलाज़िम आहे जेको हिकिड़े माण्हू जो मुलाज़िम हिकिड़े माण्हू जो नौकर हिकिड़े माण्हू जो खादम आहे व मसलन रजुलन फीहि शुरकाउ मुतशाकिसून ऐं ॿियो गुलाम आहे जंहिंजा केतिरा ई धणी आहिनि केतिरा ई मालिक आहिनि हिकिड़ो चवे थो हीअं कर ॿियो चवे थो ही कमु कर टियों चवे थो ही कमु कर हाणे वीचारो केॾांहुं वञे अल्लाह तो फरमाए ॿियो ख़बर ही ॿई गुलाम ही ॿई नौकर हिकिड़े जा मालिक 10 आहिनि हिकिड़े जो मालिक सिर्फ़ हिकिड़ो आहे इहे ॿई बराबर थी सघनि था हल यस्तवियानि मसला छा इहे ॿई बराबर थी सघनि था तव्हांजे जेको ज़मीर बि चवंदो तव्हांजे ज़मीर जे अदालत मां इहो फ़ैसिलो ईंदो ॿई बराबर कोन्हे हिकिड़ो उहो आहे जंहिंखे पंहिंजो हिकिड़ो मालिक राज़ी करणो आहे ऐं ॿियो उहो आहे जंहिंखे पंहिंजा 10 मालिक राज़ी करणा आहिनि हाणे हिकिड़ो माण्हू 10 खे राज़ी कीअं करे रब्बुल आलमीन फरमायो मुवाहिद ऐं मुशरिक जो मिसाल इहो आहे मुवाहिद जे ज़िंदगी जो मक़सद पूरी ज़िंदगी जो मक़सद अकेले अल्लाह खे राज़ी करणु आहे मुशरिक खे जंहिं दरगाह जो ॾिस मिलंदो हुन तरफ़ कुकर खणियो वञे बकर खणियो वञे पाॾो कायो वञे हितां कमु न थियो त हुन दर ते हुन दर पां कमु न थियो त हुन दर ते हुतां कमु न थियो त फलाणे जे दरवाज़े ते फलाणे जे आस्थाने ते रसूल तो फरमाए मुवाहिद ई आहे ये हिकिड़ो गुलाम हिकिड़े मालिक जो उनखे सिर्फ़ पंहिंजो हिकिड़ो मालिक राज़ी करणो आहे तो तव्हां छा था सम्झो त तव्हां केतिरनि पाण जहिड़े इंसाननि जा गुलाम नौकर हुजे उन्हनि खे राज़ी करण वारा हुजो या तव्हांजे ज़िंदगी जो मक़सद सिर्फ़ अकेले अल्लाह खे राज़ी करणु हुजे ज़रबल्लाहु मसलन रजुलन रब फरमाए पियो था तव्हांजे साम्हूं मिसाल बयान करियो हिकिड़ो उहो माण्हू आहे ला यक़दिरु अला शै जंहिंजे हथ में कुझु बि कोन्हे ऐं ॿियो उहो आहे वमन रज़क़नाहु मिन्ना रिज़्क़न हसना वयुनफ़िक़ु मिन्हु सिर्रन व जहरा जंहिंखे असां माल ॾिनो आहे ॾींहुं राति ॿियो ख़र्च करे हिकिड़ो रुपयो बि ख़र्च करे कोन थो सघे ॾींहुं राति ॿियो ख़र्च करे इहे ॿई बराबर थी सघनि था ये भाई बराबर थी सघनि था कॾहिं बि न पर फरमाइदो जेके कुझु बि कोन था ॾेई सघनि उहे ऐं अल्लाह जी ज़ात जॾहिं खां मूं ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे इंसानियत जो सिलसिलो शुरू कयो तव्हां चयो मूं ख़र्च केतिरो कयो
केतिरो तव्हांखे ॾियां थो जेके कब्रनि में पूरे पिया आहिनि जिन जे हथ में कुझु बि कोन्हे उन्हनि खे तव्हां मुंहिंजे बराबरि कयो था अल्लाह जे बराबरि कयो था उन्हनि खे उहे कॾहिं बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बराबरि नथा थी सघनि अल्लाह जे बराबरि करो बि कोन था थी सघनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उहा अज़ीम ज़ात आहे जेको सभिनी खां मथां ऐं बुलंद सभिनी खां मथां ऐं बुलंद आहे तव्हां असांजे इबादत जे लाइक़ सजदनि जे लाइक़ नज़र नियाज़ जे लाइक़ अल्लाहु अकबर हर क़िस्म जे इबादत जे लाइक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त ऐं तव्हां असां जेके इबादतूं करियूं था इहे सभु इबादतूं बि असांखे इहो ई सबक़ सेखारीनि थियूं नमाज छो फर्ज़ है ज़कात छो फर्ज़ है हज छो फर्ज़ है अल्लाहु अकबर करे इन्हनि ॻाल्हियुनि ते गौर कयो त इहे समूरियूं इबादतूं तव्हां ऐं मूंखे तौहीद जो सबक़ पढ़ाइनि तौहीद जो सबक़ के इबादतूं अहिड़ियूं आहिनि जेके असांखे सबक़ सेखारीनि थियूं त तव्हांजे जिस्मानी इबादत जो लाइक़ सिर्फ़ु अल्लाह आहे तव्हांजे दुआनि जे लाइक़ सिर्फ़ु अल्लाह आहे के इबादतूं उहे आहिनि फर्ज़ जेके तव्हां असांखे सेखारीनि थियूं तव्हांजे माली इबादतनि जो लाइक़ सिर्फ़ु अल्लाह आहे अल्लाह खां सवाइ केर बि इबादत जे लाइक़ न आहे नमाज़ पढ़ो था अज़ान अचे थी अल्लाहु अकबर अल्लाह सभिनी खां वॾो अल्लाह सभिनी खां बुलंद अल्लाहु अकबर अंदाज़ो लॻायो नमाज़ में सूरह फातिहा पढ़ो था इहा ॻाल्हि आउं बार बार करियां थो अल्लाह जा बाना जे करे सिर्फ़ सूरह फातिहा खे सम्झो नमाज़ खे सम्झो त नमाज़ इंसान जे लाइ तौहीद जो वॾो सबक़ आहे तौहीद जो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इंसान नमाज जे अंदर दो इलाहुल आलमीन खास तुझी इबादत करियो था तुझी इबादत कंदा रहंदासीं तोखां ई मदद घुरूं था ऐं मदद घुरंदा रहंदासीं मस्जिद में हथ ॿधी अल्लाह जे साम्हूं क़ुरान जे अल्फाज़ में रब्बुल आलमीन सां वाइदो करे अल्लाह जा बाना ॿाहिरि निकिरण खां पोइ या अली मदद या रसूल अल्लाह मदद या गौसे आज़म मदद या त तुंहिंजी निमाज़ में तो क़ुरान पढ़े मस्जिद में भी अल्लाह सां वाइदो कयो आहे उन वाइदे तां मस्जिद मां निकिरण खां पोइ ॿाहिरि फिरी वञी थो नमाज में तू चवी दो नमाज तव्हां मूंखे सेखारे थी त अल्लाह खां मदद घुरबी असांजी इबादत जे लाइक़ अकेलो अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे रुकू करियूं था अल्लाह जे साम्हूं हथड़ा ॿधूं था रब्बुल आलमीन जे साम्हूं सजदा करियूं था अल्लाह जे साम्हूं सुभान रब्बियल आला वो रब सभिनी खां बुलंद आहे हर क़िस्म जे ऐब नुक़्स खां पाक आहे सुभान रब्बियल अज़ीम वो रब्बुल आलमीन हर क़िस्म जे पाक ऐब खां पाक आहे ऐं हू असमतन वारो आहे नमाज़ तव्हांखे सेखारे थी असांखे हज ते वञूं था उमरे ते वञूं था आराम वधूं था अल्लाहु अकबर तलबियो पढ़ूं था लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व निअमत लक वल मुल्क अल्लाहु अकबर उमरो करण वारो हज करण वारो तलबियो पढ़े थो मीकात तां गुज़रंदे तौहीद जो सबक़ पढ़ायो वञे जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो ही हूंदो त तुंहिंजो उमरो क़बूल जेकॾहिं तुंहिंजो अक़ीदो इहो हूंदो त तुंहिंजो हज क़बूल न त इहे अल्फाज़ त मके जा मुशरिक बि चवंदा हुआ पर इबादत हिकिड़ी क़बूल कोन अथई सिर्फ़ ज़बान सां चवण बि काफ़ी कोन्हे मतां केरु सम्झे आया त मुशरिक पाकिस्तान में त क़बर परस्त आहियां पाकिस्तान में आस्थाननि जो पुजारी आहियां मुजावर आहियां पर आउं बि मीकात तां गुज़रंदो आहियां तॾहिं त इहो ई तलबियो पढ़ंदो आहियां पर यादि रखजो इहो सिर्फ़ पढ़ण चवण बि काफ़ी कोन्हे अक़ीदो इख्तियार करण ज़रूरी आहे लब्बैक अल्लाह हाज़िर आहे लब्बैक अल्लाह हाज़िर आहे लब्बैक ला शरीक लक ओ मुंहिंजा मालिक तुंहिंजो को शरीक कोन्हे को शरीक कोन्हे अल्लाहु अकबर ला शरीक लक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ओ मुंहिंजा मालिक हर क़िस्म जी तारीफ़ तुंहिंजे लाइ हर क़िस्म जो नेमतूं जेके मुंहिंजे मथां आहिनि इहे तुंहिंजे तरफ़ां आहिनि वल मुल्क ऐं हर क़िस्म जी बादशाहत तुंहिंजे लाइ मूंखे ॿुधायो आहे का गुंजाइश तलबिये में शिरक जी ला शरीक लक तुंहिंजो को शरीक कोन्हे हाणे मके जा मुशरिक जेको शिरक कंदा हुआ उहो बि इहो ई शिरक हो जेको अॼु असांजो मुस्लमान करे थो उहे तलबिये में छा पर चवंदा हुआ ला शरीक लक अल्लाह तुंहिंजो शरीक केरु ई कोन्हे छा आहे इल्ला शरीकन
हो लका तमले को हु वमा मलक। अल्लाह सवाइ उनजे जंहिंखे असां पंहिंजो शरीक बनायो उनजो मालिक बि तूं आहीं ऐं जिन शयुनि जो उहो मालिक आहे उन्हनि जो मालिक बि तूं आहीं। छा आहे असां जंहिंखे पुकारियूं था उनजो मालिक तूं ऐं जेको जिन शयुनि जो उहो मालिक आहे उन्हनि शयुनि जो बि हक़ीक़ी मालिक तूं आहीं। पर तोसां गॾु उन्हनि खे पुकारियूं था। छा था चऊं? वयअबुदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां अलावा गैरनि जी इबादत कंदा हुआ। वयक़ूलून हाउलाइ शुफ़ाउना इंदल्लाह, ऐं चवंदा हुआ त ही अल्लाह वटि असांजा सिफारिशी आहिनि। हिन मुसलमान जो शिरक साॻियो आहे या ॿियो आहे? सही हिननि कब्र वारनि खे हिननि आस्थाननि वारनि खे असीं हिननि जी इबादत कोन था करियूं। ही अल्लाह वटि असांजी सिफारिश कंदा। हिननि जो तुफ़ैल हिननि जो मुआबो हिननि जो वसीलो अल्लाह जे साम्हूं पेश करियूं था। ही अल्लाह वटि असांजी सिफारिश कंदा। मके जे मुशरिकनि जो अक़ीदो इहो ई हो। चवंदा हुआ अल्लाह तुंहिंजो शरीक केरु बि कोन्हे, पर जंहिंखे तुंहिंजो शरीक करियो था हक़ीक़त में उनजो मालिक बि तूं आहीं, उन्हीं जो मालिक बि तूं आहीं। पर उनजे बावजूद अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जी हिकिड़ी नेकी बि पंहिंजे बारगाह में क़बूल कोन्हे कई। हज बैतुल्लाह जहिड़ी तामीर कहिड़ी वॾी नेकी आहे। तव्हां असां आम मस्जिद तामीर करियूं था, केतिरो ख़ुशि थियूं था जंहिंमें हिकु निमाज़ जमात सां पढ़जे त 25-27 निमाज़नि जो सवाब आहे। मके जे मुशरिकनि जेका मस्जिद तामीर कई उनमें हिकु निमाज़ जो सवाब 1 लख निमाज़नि जो आहे। उन्हनि जूं पंहिंजूं इबादतूं बैतुल्लाह जी तामीर उहा नेकी त ठहियो, पर जेके बैतुल्लाह में निमाज़ूं पढ़नि उन्हनि जी नेकी जेकॾहिं अक़ीदो सही हुजे हा त हुननि जे लाइ केॾो वॾो सदक़े जारी आहे। पर अल्लाह उन्हनि जे नेकियुनि जे छा बारे में छा फरमायो? उलाइका हबितत अमालुहुम, उन्हनि जूं समूरियूं नेकियूं ज़ाया थी वियूं। छो? शिरक गुनाह ई अहिड़ो आहे। अल्लाह रब्बुल इज्जत मुशरिक जो सभु नेकियूं ज़ाया करे छॾींदो, सब नेकियों ज़ाया। फरमाई तिल्का हुज्जतुना आतैनाहा इब्राहीम अला कौमिही नरफ़उ दरजातिन मन नशा इन्न रब्बक हकीमुन अलीम। रब्बुल आलमीन फरमायो हज़रत इब्राहीम के असां तौहीद जी हुज्जत ऐं दलाइल ॾिनासूं। पोइ इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम खां पोइ हुनजे औलाद खे अल्लाह नबियनि जा नाला वठी रब्बुल आलमीन फरमायो ज़ालिका हुदल्लाहि यहदी बिही मन यशाउ इला सिरातिन मुस्तक़ीम। इहो सिरात मुस्तक़ीम हो, सिधो रस्तो हो त अकेले अल्लाह जी इबादत थिए। इन्हनि अल्लाह नबियनि खे असां से सिरात मुस्तक़ीम ॾेखारींदो। वलो अशरकू लहबित अनहुम मा कानू यअमलून, जेकॾहिं ही अल्लाह जा अल्लाह पैगंबर अल्लाह जे ज़ात सां शिरक कनि हा अल्लाह रब्बुल इज्जत इन्हनि जूं नेकियूं ज़ाया करे छॾे हा। इन्नल्लाह रब्बी व रब्बुकुम फअबुदूहु हाज़ा सिरातुम मुस्तक़ीम। अल्लाह रब्बुल इज्जत के बारे में हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायो अल्लाह मुंहिंजो रब आहे, तव्हांजो रब आहे, उन अकेले अल्लाह जी इबादत करियो, इहा सिरात मुस्तक़ीम आहे। क़ुल हाज़िही सबीली अदू इलल्लाहि अला बसीरतिन अना व मन इत्तबअनी। मोहम्मद करीम फरमायो आऊं बसीरत जे बुनियाद ते दलाइल जे बुनियाद ते अकेले अल्लाह जे तरफ सरियादो, इहो सिरात मुस्तक़ीम जो रस्तो आहे। जेकॾहिं अल्लाह नबी अल्लाह जे ज़ात सां शिरक करे हा हो तो फरमायो उन्हनि जूं नेकियूं ज़ाया थी वञनि हा। त मूंखे ॿुधायो असां तव्हां जूं नेकियूं कीअं बाक़ी रहंदियूं? अॼु मुसलमान जी हालत ॾिसो, शिरक जे अंदरि गर्क लॻो पियो, गर्क। इन्न अल्लाह ला यग़फिरु अन युशरक बिही व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। ओ जेको अल्लाह जे ज़ात सां शिरक कंदो रब तो फरमायो हुनखे कॾहिं माफ़ कोन कंदुसि। हा दुनिया में शिरक जी तौबा करे अल्लाह माफ़ करे छॾींदो, बाक़ी शिरक कंदे कंदे मरी वियो उन जे लाइ अल्लाह वटि माफ़ी जी गुंजाइश आहे। इन्नहु मन युशरिक बिल्लाहि फक़द हर्रम अल्लाहु अलैहिल जन्नह व मअवाहु अन्नार व मा लिज़्ज़ालिमीन मिन अंसार। हो तो फरमाए जे अल्लाह जे ज़ात सां शिरक कयो जहन्नम उन जे मथां लाज़िम आहे, जन्नत उन जे मथां हराम आहे ऐं अहिड़े ज़ालिम जो को बि मददगार कोन हूंदो। क़यामत के ॾियारे को बि मददगार कोन हूंदो। इन्नहु मन युशरिक बिल्लाह फकन्नमा खर्र मिन अस्समाइ फतख़्तफुहु अत-तैर औ तहवी बिहि अर्रीहु फी मकानिन सईक। ये मुशरिक एडी वॾी खुदकशी करे तो, शिरक करे जो पंहिंजो पाण खे आसमान तां हेठि उछलाए थो। हिकिड़ो माण्हू आसमाननि जे बुलंदियुनि तां पाण खे उछलाए, छा उन जे हलाकत में को शक आहे? को शक कोन्हे। रब्बुल आलमीन फरमायो मुशरिक शिरक करे एडी वॾी खुदकशी करे थो जो पंहिंजो पाण खे ॼण त आसमान तां ज़मीन ते उछलाए।
दरमियान में हवाओं लगे उड़ाए खड़ी वञनि थियूं, पखी इनखे खाई वञनि था, हिन जे जिस्म मां को शइ ज़मीन ते कोन थी किरे। मुशरिक जी हीअ हिकिड़ी नेकी अल्लाह वटि कोन थी पहुचे। जे मथां किरे थो मुशरिक, जमीन ताईं पहुचण ताईं जिस्म जी का शइ बाक़ी कोन रहंदी। अहिड़े नमूने सां नेकी करण सां हिनजी का सिखारियो वञे थो त जानवर जा मालिक पैदा कया आहिनि, उन जे नाले ते हिननि खे ख़र्च बि कबो, उन जे नाले ते हिननि खे ज़बाह कबो। फरमाए कुल इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ओ मुंहिंजा सुहिणा नबी मोहम्मद करीम मुंहिंजो जीअण ऐं मुंहिंजो मरण हुन अकेले अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ आहे। ओ मोहम्मद करीम पंहिंजे इबादत में, पंहिंजे अक़ीदत में कंहिंखे कंहिंसां शरीक कोन कयो त ही केर थी सघनि था जेके अल्लाह जे बराबर थी सघनि। केर बि अल्लाह जे बराबर कोन्हे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, लानतुल्लाहि अलल यहूद वन नसारा इत्तखज़ू क़ुबूर अंबियाइहिम मसाजिदा। प्यारे पैगंबर फरमायो, लानत हुजे यहूदियन ते, लानत हुजे ईसाईयन ते जिन अल्लाह जे नबीयन के जे कब्रन ते सजदा कया आहिनि। जेकर यहूदी ऐं ईसाई नबी जे कब्र ते सजदो करे त अल्लाह जो रसूल उन ते लानत मोकिले। लानत अंदाज़ो लगायो। ऐं पोइ जेकर मोहम्मद करीम जो उम्मती हुजे ऐं कब्र परस्त हुजे त अल्लाह जो रसूल उन जे लाइ रहमत जो दुआऊं घुरंदो कॾहिं बि न। उहो बि इन साॻी लानत जो मुस्तहिक आहे। साॻी लानत जो मुस्तहिक आहे जेका अल्लाह जे प्यारे पैगंबर कई आहे, अल्लाहुम्मा ला तजअल क़ब्री वसनन युअबद। ए अल्लाह मुंहिंजे कब्र खे बुत खानो न बनाए, चाहे मुंहिंजे कब्र खे बुत न बनाए। दोस्त चवंदा सही, उहा त बुतनि जी इबादत थी, उन जी मुखालिफ अल्लाह जे रसूल फरमायो क़ुरान जो आयतूं बुतनि जे बारे में। नबी साईं पंहिंजे कब्र जे बारे में छा था फरमाइनि, अल्लाह मुंहिंजे कब्र खे बुत खानो न बनाए जंहिंजी इबादत कई वञे, यानी जंहिं कब्र जी इबादत थिए थी उहा बुत खानो, उहा कब्र छा आहे? बुत खानो आहे। ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस मां मालूम थियो त हिन उम्मत जे अंदरि शिरक थियणो। माण्हू त इहो बि चवंदा साईं हिन उम्मत में शिरक कोन थींदो। अल्लाह जे रसूल सहाबे कराम खे फरमायो, आओ तव्हांजे बारे में हिन ॻाल्हि खां बेखौफ़ थी वियो आहियां त तव्हां अल्लाह सां शिरक कंदो। हालांकि इहे अल्फाज़ अल्लाह जे रसूल जा मौजूदा सहाबे कराम जे बारे में। ऐं असांजा दोस्त चवंदा आहिनि नबी साईं फरमायो उम्मत में शिरक थींदो ई कोन। पोइ नबी साईं छो दुआ घुरी, अल्लाह मुंहिंजे कब्र खे बुत खानो न बनाए। अल्लाहु अकबर। ऐं इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कब्र परस्त ते केॾी वॾी नाराज़गी जो इज़हार कयो। माण्हू चवंदा साईं इहे वीचारा मुश्किलूं दूर कनि था, अल्लाह जा बाना ही जीअरा आहिनि तॾहिं कोन था ॿुधनि। कब्र में त चयो पर ज़िंदा हुजे न, साईं सुतो पियो हुजे टे चौथे सॾ ते उथंदो, नमाज़ लाइ सॾ कंदो, मुरीद वञी सॾ कंदो, साईं जी पहिरीं सॾ ते त अखि ई कोन थी खुले। अञा त साईं कमरे में सुतो पियो आहे, खट ते सुतो पियो आहे, कब्र में सुतल हुजे त कहिड़ो हाल हूंदो। अंदाज़ो लॻायो केतिरियूं निमाज़ूं निकिरी वञनि थियूं लाउड स्पीकर ते, अज़ानूं अचनि पियूं, साईं ॿुधी कोन निमाज़ निकिरी वेंदी, साईं हरभरू त पढ़े कोन, पर जे पढ़ंदो त वरी बाद में लेट करे मूंखे ॿुधायो इहो कब्र जे अंदरि ॿुधंदो। अल्लाह जे रसूल असांखे अक़ीदो छा सेखारियो आहे? मोहम्मद करीम जेका असीं उम्मती आहियूं उन प्यारे पैगंबर असांखे अक़ीदो छा सेखारियो? अल्लाह खां दुआ थो घुरे केरु? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, अल्लाहुम्मा रहमतक अर्जू फला तकिलनी इला नफ्सी तरफत ऐन व अस्लिह ली शानी कुल्लहू ला इलाहा इल्ला अंता। ओ मुंहिंजा मालिक मां मोहम्मद करीम तुंहिंजे रहमत जो उम्मीदवार आहियां। अल्लाहुम्मा रहमतक अर्जू फला तकिलनी इला नफ्सी तरफत ऐन। जहाननि जे संभाल जी ॻाल्हि कोन्हे, पूरी दुनिया खे संभालण जो मामलो कोन्हे। अल्लाह जो रसूल तो फरमाए, मुंहिंजा मालिक अख बंदि करे खोलण जेतिरो टाइम बि मूंखे मुंहिंजे हवाले न कजे। एतिरी देर बि आउं पंहिंजो पाण खे बि संभाले कोन सघंदुसि। इहे अल्फाज़ कंहिंजा आहिनि? अल्लाह जे रसूल जा। केरु पियो संभाले? अल्लाह तो संभाले पंहिंजे रहमत सां पंहिंजे बाननि खे। फला तकिलनी इला नफ्सी तरफत ऐन।
व अस्लिह ली शानी कुल्लहू ला इलाहा इल्ला अंत। तो मुझा मालिक मुझा सब कम तू ठाए, मुझा कम सब जेके आहिनि उन्हनि खे दुरुस्त तू कजा, छाकाणि त तोखां सवाइ केरु इबादत जे लाइक़ कोन्हे। यानी जेको इलाह हूंदो मामलात खे दुरुस्त करण वारी ज़ात उन जी आहे, उन खां सवाइ ॿियो केरु बि कोन्हे। अल्लाह जे पैगंबर जे दुआ जा अल्फाज़ ॾिसो ऐं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अल्लाह चवायो आहे, फरमाए कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा। ऐं मुंहिंजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां माण्हुनि खे चओ त आओ तव्हां जे लाइ न आओ पंहिंजे लाइ बि नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां। तौहीद सिखो त क़ुरान खां सिखो, तौहीद सिखणो आहे त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सिखो। कुल्ला अमलिकु लिनफ्सी नफ़अन वला ज़र्रा, मां पंहिंजे लाइ बि नफ़े नुक़सान जो मालिक कोन आहियां। वलो कुन्तु अअलमुल ग़ैब लस्तक्सरतु मिनल ख़ैर वमा मस्सनी अस्सू। जेकर आउं ग़ैब जो इल्म ॼाणा हा त दुनिया में मूंखे का तकलीफ़ कोन पइजी हा। छा अल्लाह जे रसूल खे गोश्त में ज़हर मिलाए कोन ॾिनो वियो? छा मोहम्मद करीम जे घरवारी जो हाल गुम थियो ऐं मुनाफ़िक़नि अल्लाह जे रसूल जे घरवारी ते तोहमतूं कोन आयूं? केॾियूं परेशानियूं ॾिसणियूं पयूं? नबी साहिब फरमायो जेकर आउं ग़ैब जो इल्म मूं वटि हुजे हा, अल्लाहु अकबर, त मूंखे का तकलीफ़ कोन पइजे हा। अल्लाह जे रसूल जी इहा कैफ़ियत आहे। पोइ मूंखे ॿुधायो जेके मरी वञनि कब्रनि में दफ़न थी वञनि उहे छा था ॾेई सघनि? अॼु तव्हां ॾिसो दुनिया जे अंदरि वसीलनि वारो शिर्क केतिरो आहे। निमाज़ में तो चवी पियो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, अल्लाह ख़ासि तोखां ई मदद घुरां थो, तोखे ई पुकारियां थो। ऐं निमाज़ दुआ जे अंदरि चवे थो फलां बुज़ुर्ग जे वास्ते, फलां बुज़ुर्ग जे वास्ते, फलां जे तुफ़ैल। अल्लाहु अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके दुआऊं सेखारियूं, क़ुरान असांखे जेके दुआऊं सेखारियूं, नबीअनि जेके अल्लाह खां दुआऊं घुरियूं आहिनि, मूंखे ॿुधायो उन्हनि दुआनि जे अंदरि कंहिं हिकु दुआ जे अंदरि तुफ़ैल ऐं वसीलो आहे? कंहिंजे वसीले सां दुआ घुरी वई आहे? अल्लाहु अकबर। बल्कि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दौरे खिलाफत में जॾहिं का ॾुकार अचे थो त हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हलिया वञनि हा नबी साईं जे क़बर ते वञी दुआ घुरनि हा। पर न, हज़रत अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चवण लॻा तव्हां हलो, तव्हां हली दुआ घुरो अल्लाह खां त अल्लाह बरसात वसाए। ज़िंदा नेक माण्हू खां दुआ कराए सघिजे थी। ही वसीलनि वारो शिर्क जेको मके जा मुशरिक चवंदा हुआ त हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह, ही अल्लाह वटि असांजा सिफ़ारिशी आहिनि, इहे केतिरा सिफ़ारिशी अल्लाह जे साम्हूं पेश करियूं था। वरी अफ़सोस मुशरिक जो ज़हन त ॾिसो, सिफ़ारिशी जे बारे में इहो ज़हन आहे त हिनखे जॾहिं पुकारींदुसि, जीअं पुकारींदुसि, जेकी घुरंदुसि ॾींदो ऐं ॿुधंदो, ऐं असर ॾींहं वारे रब जे बारे में चए थो न को ॾींदो न को मुंहिंजी ॿुधंदो। केॾो बदगुमान आहे। अल्लाह जे ज़ात जे बारे में मुशरिक केॾी बदगुमानी करे थो। अल्लाहु अकबर। शिर्क इहा नहूसत ऐं इंतिहाई ख़तरनाक गुनाह, ख़तरनाक गुनाह आहे। अल्लाहु अकबर। ऐं वसीलनि वारो शिर्क, अल्लाहु अकबर। मके जे मुशरिकनि वारो साॻी शिर्क। अॼु मुसलमान खां अल्लाह रहम फरमाए। हक़ीक़त इहा आहे त माण्हुनि खे इस्लाम जी दावत गैर मुसलमान खे ॾियो, पर पंहिंजे मुसलमान खां पुछूं था त जंहिं रब पाण खे पैदा कयो उहो आहे किथे? हिन वीचारे खे एतिरी बि ख़बर कोन्हे मुंहिंजो रब किथे आहे। हाणे कहिड़ी इस्लाम जी गैर मुसलमान खे दावत ॾींदो? छा दावत ॾींदो? छा असांजे मुआशिरे में इहो अक़ीदो मशहूर न आहे त अल्लाह जी ज़ात हर जॻह ते हाज़िर नाज़िर आहे? मूंखे ॿुधायो जेकॾहिं रब हर जॻह ते आहे पोइ अल्लाह जे इल्म जो कमाल कहिड़ो आहे? इहो त अल्लाह जे इल्म जे कमाल जो इनकार आहे। जंहिं जॻह ते तव्हां असीं हूंदासीं न, उन जॻह जी त असांखे बि ख़बर हूंदी। हिते ई जलसो पियो हले, माण्हू स्टेज ते अचे पियो, फलाणो लहे पियो, फलाणो वञे पियो, छो त हिते वेठा आहियूं। कमाल कहिड़ी ॻाल्हि आहे? कमाल इल्म त जिते तव्हां न हुजो उते जी तव्हांखे ख़बर पए। ऐं उहा सभु अल्लाह जी ज़ात। रब्बुल आलमीन ज़मीन जे हर जॻह ते न आहे, अल्लाह जी ज़ात अर्श ते मुस्तवी आहे। क़ुरान जूं 7 आयतूं 7 अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रहमान अर्श जे मथां मुस्तवी। ऐं जिन माण्हुनि इनकार कयो उहे चवंदा त अल्लाह जी ज़ात एॾी अज़ीम ज़ात आहे, उन अल्लाह जे लाइ हिकिड़ी जॻह असीं ख़ासि कीअं करियूं? हेॾी वॾी अज़ीम ज़ात, उन जे लाइ हिकिड़ी जॻह ख़ासि कीअं करियूं? अल्लाह जे शान जे लाइक़ ई कोन्हे जो अल्लाह जे लाइ हिकिड़ो मकान ख़ासि करियूं।
अल्लाह अकबर। एक मकान खास करण का भगा ऐं सब मकान अल्लाह के लाइ वञे वरता। अरबी में चवंदा आहिनि फर मिनल मकर कामत तल मिज़ाब, मींहं खां भॻो नारे हेठि वञी बीठो। चाहे भॻो मींहं खां बीठो वञी नारे हेठां। हिननि इनकार कयो अल्लाह जे अर्श ते मुस्तवी हुजण जो। इन बुनियाद ते त अल्लाह जे लाइ मकान कीअं वञो ऐं उन रब जे लाइ दुनिया जा सुठा गंदा ख़राब सभु जॻहियूं अल्लाह जे लाइ मञी वरितो। ऐं जॾहिं इंसान गुमराह थींदो आहे तॾहिं ईअं भटकंदो आहे। क़ुर में चयो अन्ना तुफ़कून, किथे पिया भटको, केॾांहुं पिया वञो। अल्लाह अकबर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि उहा जेका बानी आंदी वई सुनबी दाऊद जी रिवायत, जंहिंखे मालिक हिकिड़ी थप्पड़ हणी हुई, अल्लाह जे रसूल हुन खां सवाल कहिड़ो कयो, अईन अल्लाह, अल्लाह किथे, अल्लाह किथे? वो चवण लॻी हो फिस समा, वो अल्लाह रब्बुल इज़्ज़त बुलंदियन में आहे, छो त वो अली आहे। चाहे अल्लाह जो को अहिड़ो नालो ॿुधायो नवे नालनि में जंहिंमें अहिड़ी का माना हुजे त हू हेठाऊं बि आहे, अली मथाऊं आहे। चाहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त मथाऊं आहे। सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल अज़ीम, अल्लाहु अकबर, सब अल्लाह जा नाला। अल्लाहु अकबर ॾिसंदा वञो कंहिं नाले जे अंदरि तव्हांखे इहा माना न मिलंदी त अल्लाह हेठाऊं बि आहे। अल्लाह जी ज़ात अर्श जे मथां मुस्तवी आहे। नफ़ो नुक़सान हर क़िस्म जूं बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारी ज़ात, औलाद ॾियण वारी ज़ात सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी ज़ात आहे। जानवर उनजे नाले ते क़ुर्बान थींदा, सजदा उन रब्बुल आलमीन खे थींदा। उन रब खां सवाइ जानी माली इबादतूं अल्लाह खां सवाइ कंहिंजे लाइ जाइज़ कोन्हे, कंहिंजो हक़ ई कोन्हे। जंहिं आसमान खे पैदा कयो आहे, ज़मीन खे पैदा कयो आहे, जंहिंजी मख़लूक आहे, हिन समूरी मख़लूक जे हर क़िस्म जी इबादत जो लाइक़ सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूंखे तव्हांखे अक़ीदा तौहीद समझण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ ॾे, उन ते इस्तिक़ामत अता फरमाए ऐं रब्बुल आलमीन उन ते मौत अता फरमाए ऐं क़यामत जे ॾियारे अल्लाह उन्हनि मुवहिदीन में तव्हां ऐं मूंखे पंहिंजे फज़ल ऐं रहमत सां शामिल फरमाए जेके बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।